अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हिंदू बिरादरी जे माण्हुनि ते हमिलो सिंध में मज़हबी रवादारी ते वार बराबरि आहे। इन समूरी सूरत हाल ते हफ़ीज़ चांडियो लिखे थो, सिंध जंहिंजी सुञाणप हमेशह अमन, भाईचारे, प्यार, पंहिंजाइप, रवादारी, मोहबत, महिमान नवाज़ ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि जी हम आहंगी वारी रही आहे, अॼुकल्ह अक़लियतनि ख़ासि तौर ते हिंदू बिरादरी लाइ हिकु ख़ौफ़ जो मर्कज़ बणिजी चुकी आहे। भगत कंवरराम खां वेंदे संजय कुमार, संतोष कुमार ऐं अजय लालवाणी ताईं केतिरा ई अमन पसंदि माण्हू मारिया विया आहिनि, जिन जो सिलसिलो रुकजण बजाए वधंदो रहे थो। इहे वारदातूं सिर्फ़ इतफ़ाक़ी न आहिनि, पर अक़लियती बिरादरी ख़िलाफ़ हिकु रथाबंद मुहिम लॻी रही आहे, जेका सिंध जे असल सुञाणप खे तबाह करण लाइ कई पई वञे। सवाल इहो आहे त आख़िर सिंध जहिड़ी सूफ़ियुनि जी धरती खे रिवायतनि जी अमीन धरती ते हिंदनि खे छो निशानो बणायो पियो वञे। हिन लाइ धरती खे टामो करण पुठियां नेठि असल सबब कहिड़ा आहिनि। सिंध में हिंदनि ख़िलाफ़ टारगेट किलिंग जे पोयां अहम सबब हूं त खोड़ थी सघनि था, पर कुझु अरसे खां वठी इंतिहा पसंदी खे हवा ॾिनी पई वञे। सिंध में इंतिहा पसंदीअ जो ॿिज छटियो पियो वञे। सिंध जे साञाह अहिड़नि वाक़िअनि ख़िलाफ़ रस्ता रोक कंदी रहे थी। उहे क़ाबिज़ धुरियूं ई आहिनि जेके सिंध में भाईचारे खे ॾिसी नथियूं सघनि। हिते चंद इंतिहा पसंद गिरोह बैनुल मज़हबी भाईपे खे ख़तमु करण लाइ सरगर्म आहिनि। सिंध जी हिंदू बिरादरी वापार ऐं कारोबार सां सुञाती वञे थी। मुख़्तलिफ़ शहरनि में हिंदनि जा दुकान, कारोबार ऐं मिल्कियतूं मौजूदु आहिनि, जिन ते कब्ज़ो करण जे लाइ ॾोहारी खेनि निशानो बणाइनि था त जीअं ख़ौफ़ विचां हिंदू उहे मिल्कियतूं छॾे वञनि। सिंध में ही सभु कुझु मुनज़िम साज़िश तहत थी रहियो आहे। कॾहिं अगवा, कॾहिं क़त्ल ऐं कॾहिं धमकियुनि ज़रिए हिंदनि खे संदनि मिल्कियतनि तां हथ खणण ते मजबूर कयो पियो वञे। उनखां सवाइ हिन क़िस्म जा वाक़िआ या वारदातूं अक्सर सियासी छिकताण जो नतीजो पिणु हूंदियूं आहिनि त जीअं माण्हुनि खे संदनि असली मक़सदनि तां ध्यानु हटाए सघिजे। उन इम्कान खे बि रद्द नथो करे सघिजे त कुझु धुरियूं सिंध खे ग़ैर महफ़ूज़ ॾेखारणु घुरंदियूं हुजनि। कुझु अरसे खां वठी प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हिंदू नियाणियुनि जे ज़ोरी मज़हब मटाइण जा केतिरा ई वाक़िआ साम्हूं आया आहिनि। केतिरनि ई केसनि में जॾहिं हिंदू ख़ानदान उन्हनि वाक़िअनि जी मज़ाहिमत कई त उन्हनि खे क़त्ल या धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। अहिड़ी तरह केतिरनि ई हिंदनि खे सिंध छॾण ते मजबूर कयो वियो आहे ऐं उन्हनि मां घणा हिंदुस्तान हिजरत करे चुका आहिनि। संजय कुमार ऐं ॿियनि नौजवाननि जे क़त्ल खां पोइ पुलिस जो रवैयो मायूस कंदड़ रहियो आहे। लाड़काणे जे हिकु दीवान नौजवान खे ॾोहारी बेगुनाह क़त्ल करे फ़रार थी वञनि था ऐं कातिल आज़ाद घुमंदा वतन था। जेकॾहिं हिंदू नौजवाननि जा वारिस, सिविल सोसाइटी, साञाहवंद, वापारी तबिको, क़ौमपरस्त धुरियूं लाश रखी लाड़काणे में SSP चौक बंदि कनि था त वारसनि खे किरोड़े FIRूं कटण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। हीअ बि को इंसाफ़ चइजे। माण्हू बि हिंदू बिरादरी जो क़त्ल थिए ऐं पुलिस रोड खुलाइण लाइ FIR जूं धमकियूं बि मक़तूल जे वारसनि खे ॾिए। हीअ कोरेड़े जी ॼार जहिड़ो क़ानून आहे जंहिं तहत कंहिं बि मसरूम जे केस जी न जांच मुकमिल पई थिए ऐं न वरी खेनि तकिड़ो इंसाफ़ मिले थो। जॾहिं बि को नओं वाक़ियो थिए थो त चूंडियल नुमाइंदनि खां पुलिस ऑफिसरनि ताईं मक़तूल जे वारसनि खे कूड़ियूं हमदर्दियूं ॾेखारींदा रहनि था। सियासी समाजी अॻवान मुतासिर ख़ानदान सां रुॻो फ़ोटूं कढाइण ताईं महदूद रहनि था। सिंध जी पुरअमन सुञाणप ते दाग़ लॻी रहियो आहे ऐं मज़हबी नफ़रत खे हथी मिली रही आहे। जेकॾहिं अहिड़ा वाक़िआ न रोकिया विया त सिंध जी सूफ़ी रिवायत, भाइपी ऐं हिंदू मुस्लिम इतिहाद खे वॾो नुक़सानु पहुचंदो। कातिल खणी केर बि हुजे उनखे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे त जीअं उनखे मुल्क जे आइन तहत सख़्तु सज़ा ॾिनी वञे त जीअं ख़ौफ़ में वरितल हिंदू भाइर कंहिं क़दुरु इत्मीनान वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। थियण त ईअं ई घुरिजे त हिंदू वापारियुनि ख़िलाफ़ ॾोहारी कार्रवाइनि जी मुनसिफ़ाणी जांच थियणु घुरिजे ऐं ॾोहारियुनि खे इबरतनाक सज़ा ॾेई हिकु मिसाल क़ाइमु कयो वञे। सिंध हुकूमत खे घुरिजे त अक़लियतनि जे तहफ़ुज़ लाइ सख़्तु क़ानून लागू करे ऐं हिंदू बिरादरी जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ ख़ासि क़दम खणे।
सिंध जे बाशूर अवाम, सिविल सोसाइटी, क़ौमपरस्त धुरियूं, वकील बिरादरी, उस्ताद, शहरियुनि ऐं मज़हबी अॻवाननि खे गॾिजी आवाज़ उथारणु घुरिजे त जीअं इंतिहा पसंद सोच खे रोकिजे। सिंधी समाज हमेशह मुहबत, अमन ऐं सूफ़ी रिवायतनि जो मर्कज़ रहियो आहे, पर हिंदनि ख़िलाफ़ वधंदड़ टारगेट किलिंग, अगवा ऐं ज़ुल्मनि जो सिलसिलो सिंध लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थी सघे थो। जेकॾहिं उनखे न रोकियो वियो त सिंध जी असल सुञाणप, भाई पीउ ऐं बैनल मज़हबी रवादारी खे वॾो नुक़सानु पहुचंदो। सिंध जे बाशूर माण्हुनि खे हाणे ख़ामोश न वेहणु घुरिजे। अक़लियतनि जे हक़नि, अमन, अमान, इंसाफ़ लाइ मुतहद थियणु ज़रूरी आहे, छो त जेकॾहिं हिन वक़्तु ख़ामोशी इख़्तियार कई वई त ईंदड़ नसल खे सिंध जे रिवायती मुहबत, अमन ऐं भाई पीउ वारी सुञाणप जी जाइ ते ख़ौफ़ ऐं नफ़रत जो माहौल विरसे में मिलंदो। हीअ असीं जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हाफ़िज़ चांडीअ जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन